असांजी ज़िंदगी जो उहो हिस्सो आहे जंहिंखे अक्सर माण्हू रुगो आराम समझंदा आहिनि, पर हक़ीक़त में निंड दौरान असांजो जिस्म ऐं दिमाग़ पाण खे बहाल कंदा आहिनि। यादगिरी, सिख्या, जिस्मानी वाद ऐं ज़हनी सिहत सभिनी लाइ सुठी निंड इंतिहाई अहम आहे। पर सवाल इहो आहे त आख़िर कहिड़ी उमिरि जे माण्हू खे रोज़ केतिरी निंड करणु घुरिजे। नए ॼावल ॿार यानी 3 महीननि ताईं जे ॿार खे रोज़ानो 14 खां 17 कलाकनि ताईं निंड जी ज़रूरत हूंदी आहे। हिन उमिरि में ॿार हिकु ई वक़्तु घणी देर ताईं नथो सुम्हे, पर थोरी देर लाइ बार बार निंड कंदो आहे, छाकाणि त संदसि जिस्म जे ॾींहं ऐं राति वारी घड़ी अञा मुकमल तौर ते ठहियल न हूंदी आहे। 4 खां 12 महीननि जे ॿार लाइ 12 खां 16 कलाक निंड ज़रूरी आहे। हिन मरहले में राति जी निंड आहिस्ते आहिस्ते मुनज़िम थियण लॻे थी ऐं निंड ॿार जे वेहण, हलण ऐं ॿियनि हरकतुनि जी सिख्या खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा करे थी। 1 खां 2 सालनि जे ॿार खे 11 खां 14 कलाक निंड घुरिजे, जॾहिं त 3 खां 5 सालनि ताईं जे ॿारनि लाइ 10 खां 13 कलाक निंड मुनासिब समझी वञे थी। हिन उमिरि में निंड ॿार जी ॿोली सिखण, यादगिरी ऐं जज़्बाती वाद वीज लाइ इंतिहाई अहम आहे। 6 खां 12 सालनि जे ॿार खे रोज़ानो 9 खां 12 कलाक निंड करणु घुरिजे। हिन उमिरि में ॿार जो दिमाग़ मुसलसल नई मालूमात हासिल करे रहियो हूंदो आहे, तंहिं करे मुनासिब निंड ध्यान, यादगिरी, जिस्मानी वाद ऐं मुदाफ़ती निज़ाम लाइ ज़रूरी आहे। 13 खां 17 सालनि जे नौजवाननि लाइ 8 खां 10 कलाक निंड ज़रूरी आहे। नौजवानी में जिस्म जी हयातियाती घड़ी में तब्दीली अचे थी ऐं खेनि अक्सर देर सां निंड ईंदी आहे, पर सुबुह सवेर स्कूल या ॿियनि ज़िम्मेवारनि लाइ उथणो पवे थो, जंहिं सबबि केतिराई नौजवान घुर्बल निंड खां महरूम रहिजी वञनि था। बालगन यानी 18 खां 64 सालनि जे माण्हुनि लाइ रोज़ानो 7 खां 9 कलाक निंड मुनासिब आहे। निंड दौरान जिस्म पाण खे बहाल कंदो आहे ऐं दिमाग़ बि पंहिंजी सफ़ाई ऐं मरम्मत जो अमल जारी रखंदो आहे। मुसलसल 7 कलाकनि खां घटि निंड जिस्म में दॿा ऐं मेटाबॉलिक मसइलनि जो ख़तरो वधाए सघे थी। 65 सालनि खां वधीक उमिरि वारनि माण्हुनि लाइ बि 7 खां 8 कलाक निंड ज़रूरी आहे। उमिरि वधण सां निंड हल्की थी सघे थी ऐं राति जो बार अखि खुली सघे थी, पर इन जो मतिलबु इहो नाहे त जिस्म खे घटि निंड जी ज़रूरत आहे। निंड रुगो कलाकनि जो नालो नाहे, उन जो मयार बि अहम आहे। घाटी निंड दौरान जिस्म जा उज़वा आराम कनि था ऐं जिस्म जी बहाली जो अमल तेज़ थिए थो, जॾहिं त निंड जे REM मरहले दौरान दिमाग़ यादगिरियुनि, जज़्बात ऐं सिख्या खे तरतीब ॾिए थो। REM निंड आम तौर राति जे पोएं हिसे में वधीक थींदी आहे, तंहिं करे जेकॾहिं को माण्हू हर राति रुगो 5 या 6 कलाक सुम्हे थो त हू निंड जे हिन अहम मरहले खां बि महरूम थी सघे थो। तंहिं करे सेहतमंद ज़िंदगी लाइ रुगो वक़्त ते सुम्हणु काफ़ी नाहे, पर पंहिंजी उमिरि मुताबिक़ मुकमल ऐं मयारी निंड करण बि ज़रूरी आहे, छो त सुठी निंड सेहतमंद जिस्म, तेज़ दिमाग़ ऐं बहितर ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत आहे।